नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरों सिलसिलो जारी है। इन वक्त सेवण मां ख़बर ॾींदड़ सिंध सरकार पारां कोरोना वायरस जे वधंदड़ चौथी लहर सबब लाल शहबाज कलंदर जी दरगाह खे आम ज़ाइरनि लाइ पंजो भेरो बंद करे छॾियो। औकाफ खाते जे चीफ एडमिनिस्ट्रेटर दरगाह खे आम ज़ाइरनि लाइ बंद रखण बाबति नोटिफिकेशन जारी कयो ऐं ज़ाइरनि खे दरगाह अंदर ज़ियारत लाइ बि न छॾियो वियो। मैनेजर औकाफ सेवण ज़ुबैर बलोच ॿुधायो त चीफ एडमिनिस्ट्रेटर औकाफ पारां जारी कयल नोटिफिकेशन वारे फ़ैसिले ते अमल कंदे दरगाह कलंदर खे आम ज़ाइरनि लाइ बंद कयो वियो है। बे तरफ़ सेवन जे शहरनि दुकानदारनि ऐं वापारियुनि में दरगाहूं बंद थियण ते गिणती जी लहर छाइजी वई। दुकानदार मूजिब दरगाह कलंदर जी मज़ार खे 28 ॾींहं खुलियल रखण बाद ॿीहर बंद करे पंजो भेरो खेनि बुखूं काटण ते मजबूर कयो पियो वञे। हिननि सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह खां मुतालबो कयो त दरगाहूं बंद करण वारो फ़ैसिलो वापसि वरितो वञे ऐं SOP ते सख्ती सां अमल कराए दरगाहूं खोलियो वञनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।